टंडे मोहम्मद खान में सास शाख जी चूंडुनि में एजाज अली जिसकाणी सेक्रेटरी चूंडिजी वियो। सास जी साल 2024-25 लाइ सालियानी चूंड कमेटी जे सरबराह ऐं ज़िलई राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी चूंड कमेटी जे मेंबरनि गुल मोहम्मद सूमरो ऐं फज़ल लिगारी जी निगरानी में थी गुज़रियूं। चूंडुनि में एजाज अली जिसकाणी सेक्रेटरी, इमदाद हुसैन अरमान ख़ासकली ज्वाइंट सेक्रेटरी, गुल ख़ासकली खजानची, पीर माजिद जान सरहंदी ऑडिटर ऐं आशिक अली गाऊ बिना मुक़ाबले काउंसलर चूंडिजी वियो। शाख जे कारोबारी कमेटी जे मेंबरनि तौर रफ़ीक असलिगारी, आगा जान आगा, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, मोहम्मद सुमार संगम, खीमचंद शर्मा, फयाज अहमद लिगारी, फैसल मेमण, पोउमल हासानी बिना मुक़ाबले कामयाब थिया। चूंड इजलास के सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद खान जे ज़िलई राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, नामियार अदीब प्रोफेसर मिठल जिसकाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान समूरी सिंध जी इंतिहाई सरगर्म ऐं सरमोर शाख आहे।